अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। जीअं त पंहिंजो जेका कोर्स आहे उनजो जेका थ्योरी वारो पार्ट हुयो उहो कंप्लीट थी चुको आहे, ठीकु आहे। त हाणे पाण प्रैक्टिकल वर्क ते ईंदासीं, ठीकु आहे। हाणे जेका टॉपिक्स हूंदा उहो प्रैक्टिकल वर्क ते डिपेंड कंदो। हाणे हिते जीअं लास्ट टॉपिक पंहिंजो एस्की कोड हुयो, त हुन खां पोइ मां तव्हांखे इंट्रोडक्शन वीडियो में ॿुधायो हुयो त हुन खां पोइ पाण हाउ टू इंस्टॉल सॉफ्टवेयर्स कंदासीं। मतिलबु इनमें प्रैक्टिकली पाण ॾिसंदासीं त सॉफ्टवेयर कहिड़े तरीक़े सां इंस्टॉल थींदा आहिनि। ऐं जीअं विंडोज़ इंस्टॉलेशन आहे त हिन अॼु जी वीडियो शॉर्ट हूंदी। हिन में मां तव्हांखे सिर्फ़ु विंडो जेका आहे उहो उनजो बूट कहिड़े तरीक़े सां ठाहिणो आहे USB में, त मां उहो तव्हांखे ॿुधाईंदुमि। ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में विंडोज़ इंस्टॉल कीअं थींदी आहे हिकिड़े लैपटॉप या कंप्यूटर में, उहो मां तरीक़ो ॿुधाईंदुमि पूरो प्रॉपर जेका रिकॉर्डिंग सां गॾु, ठीकु आहे। त अॼु जी वीडियो में जेका हूंदो उहो छा आहे, USB में बूट ठाहिणो आहे, ठीकु आहे। सभिनीनि खां पहिरीं पाण छा कंदासीं, सम्झो त गूगल ओपन करियो, ठीकु आहे। हुन खां पोइ पाण छा कंदासीं, हिते लिखी छॾियो रिफ्यूज़। इहो हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे USB खे बूट ठाहिण लाइ। इहो फ्री ऑफ कॉस्ट आहे, को मसइलो न आहे हिन में। रिफ्यूज़ तव्हां हितां इन वेबसाइट ते ॾिसी सघो था। इहो मां लिंक बि डिस्क्रिप्शन में ॾींदुमि, को मसइलो न आहे हिन जो। हे जेका लिखियलु आहे रिफ्यूज़ 3.13, तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन खां पोइ इहो डाउनलोडिंग स्टार्ट थी वेंदी, ठीकु आहे। त विदिन अ फ्यू सेकेंड्स इहो तव्हांजी डाउनलोडिंग कंप्लीट थी वेंदी। फ़िलहालु मां छा करियां थो, इनखे मिनिमाइज़ करियां थो, ठीकु आहे। हिन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, इहो हिकिड़ी वेबसाइट जो लिंक आहे, इहो मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾियां थो। तव्हां हितां डाउनलोड करे सघो था ऐं कहिड़ी बि जॻह सां तव्हां जेका आहे विंडो डाउनलोड करे सघो था, कोई इशू न आहे, ठीकु आहे। सिर्फ़ु अॼु जे टॉपिक जो मक़सदु इहो आहे त बूटेबल USB तरीक़े सां ठहंदी आहे, ठीकु आहे। त सम्झो अगरि तव्हांखे को वेबसाइट ख़बर न आहे त तव्हां हितां डाउनलोड करे सघो था। तव्हां हिन में डाउनलोड 64 बिट, अगरि तव्हांखे 32 करणी आहे तव्हां 32 बि करे सघो था। मां 64 करियां थो, त इहो लोडिंग थींदी। हिन खां पोइ डाउनलोडिंग स्टार्ट थी वेंदी, ठीकु आहे। त हिनखे स्टार्ट कंदासीं त डाउनलोडिंग स्टार्ट। बट मूं वटि हिकिड़ी ऑलरेडी फाइल इहो कयल आहे डाउनलोड, ठीकु आहे। उहो मां तव्हांखे ॾेखारे छॾां थो। इहो छा हूंदो आहे, ISO फाइल हूंदो आहे, सही आहे। त तव्हां हिन जी प्रॉपर्टी बि चेक करे सघो था। छा आहे ISO फाइल, ठीकु आहे। त इहो विंडो जो फाइल हूंदो आहे, हिन सां पाण USB में बूट ठाहींदा आहियूं। उन खां पोइ छा करिणो, तव्हांखे हिकिड़ी USB लॻाइणी आहे लैपटॉप में। हिकिड़ी शइ जो ख़्यालु रखिजो त USB ख़ाली हुजे, बिल्कुलु फॉर्मेट हुजे, ठीकु आहे। न त पोइ छा थींदो, हुन में जेका डेटा हूंदो उहो सभु जेका आहे डिलीट थी वेंदो। जेका पाण सॉफ्टवेयर डाउनलोड कयो हुयो रिफ्यूज़, उनखे ओपन कंदासीं। हाणे तव्हां हिनखे यस करे छॾियो, ठीकु आहे। जॾहिं यस कंदासीं त हे ऑप्शन अची वियो। ऐं USB जेका तव्हांजी जॾहिं सिलेक्ट लॻल हूंदी न लैपटॉप में या कंप्यूटर में, ऑटोमेटिकली हिते अची वेंदी, ठीकु आहे। मूं वटि 16 GB जी हिकिड़ी USB लॻियल आहे। हिन खां पोइ पाण छा कंदासीं, सिंपल सेटिंग खे कुझु न करियो, हिनखे सिलेक्ट ते क्लिक करे छॾो। ऐं हिन खां पोइ सम्झो त मुंहिंजो इहो जेका ISO फाइल डाउनलोड कयल आहे इहो सॉफ्टवेयर जे फोल्डर में पियो आहे, त मां हेठि ॾिसां थो इहो सॉफ्टवेयर पियो आहे, ठीकु आहे। सम्झो त हे आहे, ठीकु आहे। हिनखे क्लिक करे छॾियो आहे। ऐं पार्टीशन स्कीम हिनखे तव्हां भला MBR करे छॾो। ऐं हिन खां पोइ छा आहे त कुझु न आहे करिणो, सिर्फ़ु हिनखे स्टार्ट करे छॾो। ऐं हिन खां पोइ ओके, त इहो लोडिंग स्टार्ट थी वेंदी, ठीकु आहे। सम्झो त इहो इन में लॻंदा 5 खां 10 खां 15 मिनट। हाणे उहो कॾहिं कॾहिं USB जी स्पीड ते बि डिपेंड कंदो आहे ऐं पंहिंजे सिस्टम ते बि डिपेंड कंदो आहे। त हाणे जॾहिं इहो लोडिंग कंप्लीट थी वञे, हिन खां पोइ मां तव्हांखे वीडियो कंटिन्यू कयां थो त हिन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, ठीकु आहे। जीअं त हाणे तव्हां ॾिसी सघो था 99% थी चुको आहे कंप्लीट। त हाणे हे जीअं 100% थींदो, हिकिड़ो ऑप्शन अची वेंदो, मां ॿुधायां थो, ठीकु आहे। हाणे ॾिसो स्टार्ट जो ऑप्शन वरी अची वियो आहे। त हाणे तव्हांखे हिते स्टार्ट न करिणो आहे, सिर्फ़ु हिनखे क्लोज़ करे छॾिजो। क्लोज़ करे छॾियो आहे। हाणे तव्हांजी जेका विंडो आहे उहो बूटेबल ठही चुकी आहे USB में, ठीकु आहे। तव्हां ॾिसी सघो था विंडोज़ 10 इहो USB ठही वई आहे। सम्झो त इहो बूटेबल जीअं पाण CD सां कंदा आहियूं उहो ई तरीक़ो आहे, सेम इन तरह USB में तव्हांजी विंडो ठही चुकी आहे। हिन खां अलावा तव्हां हितां सेटअप ते क्लिक करे इंस्टॉल करे सघो था। ऐं हिन सां अलावा ॿियो जेका तरीक़ो हूंदो आहे, लैपटॉप खे ऑफ करे ऐं हुतां जेका इंस्टॉलेशन थींदी आहे, तव्हां हुन तरीक़े सां बि हिनखे करे सघो था। त इंशाल्लाह पंहिंजी जेका नेक्स्ट वीडियो हूंदी उहो उन शइ ते हूंदी त लैपटॉप में विंडो कहिड़े तरीक़े सां करणी आहे, ठीकु आहे। ऐं कहिड़ा कहिड़ा ऑप्शन्स हूंदा आहिनि विंडोज़ 10 इंस्टॉलेशन में, ऐं कहिड़ी सेटिंग सही हूंदी आहे, त हर शइ डिटेल में इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में इहो पढ़ंदासीं। त आई होप अॼु जी वीडियो में तव्हांखे विंडोज़ इंस्टॉलेशन जे बारे में ख़बर पई हूंदी त कहिड़े तरीक़े सां हिनखे बूट ठाहिणी आहे USB में। ऐं उनखां पोइ जेका इंस्टॉलेशन आहे, इंस्टॉलेशन कहिड़े तरीक़े सां थींदी उहो इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में। पोइ अॼु जो टॉपिक ख़तमु थिए पियो हिते ई।
मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।